सुप्रीम कोर्ट के मखसूस सीटुनि के फैसले ते अमल बाबत इलेक्शन कमीशन जो इजलास। सेक्रेटरी इलेक्शन कमीशन और लीगल विंग्स तरफा सुप्रीम कोर्ट के फैसले बाबत ब्रीफिंग। अगोने जज जस्टिस रिटायर्ड मकबूल बाकर तरफा सुप्रीम कोर्ट में डाक जज थियण का इनकार। संदसि चवण है तो सियासी केसन सबब सुप्रीम कोर्ट जो केतरो ही वक्त ज़ाया थी चुको है। हज़ारे केस रोड जो शिकार आहिनि। चीफ जस्टिस कादी फायज़ ईसा नेक नियति से कम कर रहियो है। मसरूफियतुनि ऐं ज़ाती सबबनि जे करे हू एडाक जज तौर कम नथो करे सघे। तहरीक इंसाफ मखसूस सीटुनि बाबत फैसले ते फौरी तौर अमल करण जो मुतालबो करे छॾियो। एडाक जजनि जी मुक़ररी ख़िलाफ़ सुप्रीम जुडिशियल काउंसिल में वञण जो ऐलान। बैरिस्टर गोहर चयो है त हुकूमत मखसूस सीटुनि ते अमल न करण जी कोशिश करे रही है। मखसूस सीटुनि बाबत फैसले ते अमल न थियण अदालत जी तौहीन हूंदी। पीटीआई ते पाबंदी बाबत हुकूमती फैसले जो जवाब ॾिनो वेंदो। अवाम जी ताक़त साम्हूं का बि शइ नाहे। उमर चयो है तो चीफ इलेक्शन कमिश्नर के फौरी तौर इस्तीफ़ा ॾियणु घुरिजे। पीटीआई बानी बुशरा बीबी समेत समूरनि माण्हुनि खे आज़ाद कयो वञे। चीफ इलेक्शन कमिश्नर इस्तीफ़ा न ॾिनी त आर्टिकल 6 लागू थींदो। शिबली फराज जो चवणु आहे त तहरीक इंसाफ खे पंहिंजो खसियल मैंडेट वापसि मिली रहियो आहे। मुल्क कंहिं हिक तबके जो नाहे। आइन में एडाक जज मुक़रर करण की इजाज़त है। एडाक जज चीफ जस्टिस न पर जुडिशियल कमीशन के मुक़रर करणा आहिनि। चीफ जस्टिस मुद्दे में वाद बाबत तजवीज़ की मुखालफत कई है। कानून वारो वज़ीर आज़म नज़ीर तार हुकूमत आर्टिकल 17 तहत कंहिं भी पार्टी ते पाबंदी हणी सके थी। पीटीआई ते पाबंदी जो अञा फैसलो कयो है। आइनी तरीक़े से अमल कयो वेंदो। काबीना पाबंदी बाबत डिक्लेरेशन की मंजूरी ॾिए त 15 ॾींहनि अंदर सुप्रीम कोर्ट में पेश कयो वेंदो आहे। अदालत मुतफ़िक़ थी त पार्टी ते पाबंदी लगी वेंदी। वज़ीर आज़म जो सियासी मामलन बाबत सलाहकार राणा सनाउल्ला। इस्लामाबाद हाईकोर्ट तरफा पीटीआई अगवान सनम जावेद की गिरफ्तारी गैर कानूनी करार। अटॉर्नी जनरल मौक़िफ़ इख्तियार किया है त सनम जावेद हाणे आज़ाद है। पंहिंजे सूबे में वञी सके थी। पीटीआई अगवान के मुल्क में किथे भी गिरफ्तार न कयो वेंदो। दुनिया की सब का वही बस कंपनी यूटोंग तरफा कराची में इंट्रा सिटी एवी बसन जो प्लांट लगाने जो फैसलो। यूटोंग विच ओभर के सीईओ बेन इख्तियारन की कराची में सीनियर सूबाई वजीर शर्जील इनाम मेमून से मुलाकात। 2022 ईस्वी में दिनल दावत कंपनी कराची में प्लांट लगाई। शर्जील इनाम मेमून जो चवण है त प्रोटंग यूटोंग कंपनी जो प्लांट 3 महीनन अंदर शुरू थी वेंदो। प्लांट जो कम ईंदड़ साल मुकम्मल कयो वेंदो। हाणे इंट्रा सिटी इलेक्ट्रिक बसूं हाणे कराची में लगंदियूं। पाकिस्तान की आबादी 2050 ईस्वी ताईं ॿीणी थियण जो ख़दशो। मुल्क में आबादी की वधंदड़ शरह दुनिया समेत खिते में सब खां वधीक रिकॉर्ड। शुमारियात खाते 7वीं डिजिटल आदमशुमारी की रिपोर्ट जारी करे छॾी। रिपोर्ट में चयो वियो आहे त पाकिस्तान की आबादी तेज़ी से वधी रही है। 2050 ईस्वी ताईं आबादी ॿीणी थियण जो ख़दशो है। पाकिस्तान में आबाद अफगाननि जो अंग 19,23,000 का वधीक है। केपी में 9,39,000, पंजाब में 3,10,000, सिंध में 1,45,000 अफगान शहरी आबाद आहिनि। वफाकी सरकार 11 सालन खां पोइ मुल्क में नेशनल ड्रग सर्वे करण जी मंजूरी ॾेई छॾी। नेशनल ड्रग सर्वे तहत मंशियात इस्तेमाल कंदड़ माण्हुनि जी डेटा गॾु कई वेंदी। मोहसिन नकवी जो चवणु आहे त ड्रग सर्वे हर सूरत में मज़बूत हुअणु घुरिजे। सर्वे की दुरुस्त डेटा की अहमियत है ऐं उन जो ही फ़ाइदो थींदो। सिंध में मुसलसल कहर की गर्मी शहरन के हीणो करे छॾियो। कराची में सामुंडी हवाऊं बहाल न थियण सबब घुट ऐं ॿूसट बरक़रार। गर्मी पद 37 सेंटीग्रेड रिकॉर्ड। शिदत 54 सेंटीग्रेड महसूस। हैदराबाद, सखर, लाड़काने, मीरपुर खास ऐं नवाबशाह के नंढनि वॾनि शहरन में भी सख्त गर्मी। केतरनि इलाइक़नि में कलाकनि जा कलाक बिजली बंद हुअण सबब शहरी परेशान। पाकिस्तान स्टॉक एक्सचेंज में कारोबार की आकारी शुरुआत। 100 इंडेक्स नए बुलंद तरीन सतह ते। इंडेक्स 371 पॉइंट्स इजाफे से पहिरियों न भेरो 81,527 ते पहुंची वई।
अमरीकी सदर जो बाइडन कोरोना वायरस जो शिकार। जो बाइडन कोरोना वायरस सबब हुकूमती ऐं सियासी सरगर्मियूं मुअतल करे छॾियूं। सदर आसिफ अली ज़रदारी ऐं वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ तरफ़ां अमरीकी सदर जो बाइडन लाइ नेक ख़्वाहिशुनि जो इज़हार। गुडू में 50 बिस्तरनि ते ॿधल वाबदा इस्पताल खे बंदि करण जो हुकुम। 127 मर्द तोड़े औरत मुलाज़िम। दासू इस्पताल समेत ॿियनि इस्पतालुनि में बि बदिली। सुञाणंदड़ इन फ़ैसिले खे रद्द करे छॾियो। संदन चवणु आहे त इस्पताल बंदि थियण सां अवाम इलाज जी सहूलियत खां महरूम थी वेंदो। मीप माथरे जे सहाफ़ी नसरुल्लाह गडानी क़त्ल केस में जवाबदार असगर लुंड खां जेल में बयान कलमत करण जी इजाज़त। दहशतगर्दी तोड़ अदालत केस जी ॿुधणी 1 अगस्त ताईं मुलतवी करे छॾी। कारूंजर जबल जी कटाई ख़िलाफ़ नंगर पार्क में एहतिजाजी मुज़ाहिरो। अॻवाननि जो चवणु आहे त खारसर कारूंजर जबल जी पहाड़ी सिलसिले जो हिसो आहे। खारसर में कटाई सां नायाब नसुल जे जानवरनि जो सिलसिलो बि ख़त्म थी वेंदो। खानपुर में हथियारबंदन हथां धनार बेदर्दी सां क़त्ल। ॻोठ गुलाम सरवर राजाणी जतोई में हथियारबंदन असदुल्ला राजाणी खे क़त्ल करे छॾियो। चोर जमाली में मातमी जुलूस दौरान करंट लगण सबब ज़ख्मी थियल अज़ादार फोत। वाक़े ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो ऐं धरणो। अॻवाननि जो चवणु आहे त इस्को अमलदारनि जी लापरवाही सबब 11,000 वोल्टेज जी बिजली जी तार मां करंट लगण सबब अज़ादार फोत थियो आहे। टंडे गुलाम अली में पानी जी खोट ख़िलाफ़ आबादगारनि जो एहतिजाजी मुज़ाहिरो ऐं धरणो। मुबारकपुर में बि पानी जी खोट ख़िलाफ़ आबादगारनि जो एहतिजाजी मुज़ाहिरो ऐं धरणो। आबादगारनि जो चवणु आहे त पानी जी खोट सबब सारनि जो बेजारो सड़ी रहियो आहे। आपाशी अमलदार शिकायतुनि बावजूदि पाणी ॾियण लाइ तयारु न आहिनि। ऐं नाले वारो सूफ़ी रागी सोढल फ़क़ीर मोरे भरिसां मिटी मां हवाले। जनाज़ निमाज़ में शहरनि जी वॾे अंग में शिरकत। सोढल फ़क़ीर बीमारी सबब नवाबशाह जी इस्पताल में दमधणी हवाले कयो। संजय वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह ऐं ॿियनि तरफ़ां सोढल फ़क़ीर जे लाॾाणे ते ॾुख जो इज़हार।